बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये जेको खूनी तकरार हलन पिया काफ़ी अरसे खां, अॼु मां असांजे होम मिनिस्टर आई डी साहब बि राब्तो कयो आहे। अॻ में बि असांजूं ॿ टे मीटिंग्स थियूं आहिनि ऐं सभिनी जी सिंध गवर्नमेंट में घणो त वरितो आहे त कोशिशि करे त जेके क़बाइली तकरार आहिनि इहे ख़तमु थियनि इनशा अल्लाह। मां पंहिंजे तरफ़ां ॿुधायो आहे, पहिरियों अॻ में तारीख़ रखूं पिया न आई, पर जाम महताब साहब जी शादी हुई 11 तारीख़ हुनजे फर्ज़नि जी, इन जे लाइ थोरी तारीख़ पोइ करे 13 खां वठी 16 17 ताईं इहे टिनि फ़ैसिलनि जो इनशा अल्लाह असां पाण में एग्री कयो आहे। ऐं महर जतोई, कलोड़ा महर ऐं बुटा सीलरा धौंदू शर, इहे टेई फ़ैसिला इनशा अल्लाह इन्हनि तारीख़नि में थींदा। ऐं मां उनखे इहो चयो आहे त उन्हनि जे सरदार साहिबनि सां राब्तो कनि। डॉक्टर इब्राहिम जतोई साहब आहिनि, आबिद ख़ान जतोई साहब आहिनि, ऐं होॾो जतोई नंबरनि जे फ़ैसिले में होॾो सीलरा साहब आहिनि, मीर मंज़ूर ख़ान जा फर्ज़ंद आहिनि, ऐं शहरयार ख़ान शर आहे, ॿिया माण्हू जेको अहमद ख़ान सीलो साहब आहे, इन्हनि सां राब्तो करे। ऐं टियों जेको आहे सो मौज़म अब्बासी साहब कलोड़नि जे तरफ़ां, हेॾो असां आहियूं। असां टिनी फ़ैसिलनि जे लाइ तयारु आहियूं त ख़ुदा करे असांजी कोशिशि आहे त सभु मुस्लमान खीर खंड थियनि, जेके बि क़ौमुनि जा इहे झगड़ा क़बाइली तकरार आहिनि इहो सभु ख़तमु थियनि। ऐं ॿियो बि जेके रहिया त इनशा अल्लाह कोशिशि हाणे त इहो कयो थोसीं त जेतिरा बि इहे फ़साद आहिनि इनखे ख़तमु कबो। चाहे त इन फ़सादनि में क्रिमिनल माण्हुनि खे हिकिड़ो मौक़ो मिले थो त उहो इलाइक़े में हिकिड़ी बदअमनी फैलाइनि। इनशा अल्लाह गवर्नमेंट सिंध जी मदद सां इन्हनि सभिनि खे तकरारनि खे मुस्लमान भाइरनि खे खीर खंड कबो, पाण में जेके बि अहिड़ा मसइला आहिनि उनखे हल कबो इनशा अल्लाह। महिरबानी।